सभी रिश्तेदारनि खे ॿीहर भली कार चवंदसि तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं प्रोग्राम सुबुह मेहरान आहे ऐं ॻाल्हि हले पई असांजे पाकिस्तान जी असांजे मुल्क जी त यकीन कयो मूंखे ईअं लॻे पियो त अॼु ऑर्गेनाइज़्ड असां को ख़ूबसूरत प्रोग्राम कयो आहे हूअं त सुबुह मेहरान जो हिकिड़ो पंहिंजो थीम आहे यकीनन ऐं डिफरेंट फील्ड सां जेके बि वाबस्ता असां वटि शख़्सियात अचनि थियूं पंहिंजी पंहिंजी फील्ड में एक्सपर्ट पर्सन अचनि था त पोइ ॻाल्हि ॿोल टॉपिक जे हवाले सां थींदी आहे अॼु जेको ॾींहुं आहे उन हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई त ईअं लॻे पियो त का डिफरेंट थीम आहे ऐं प्रोग्राम जो जेको आहे पैटर्न डिफरेंट आहे थोरो थोरो ईअं मूंखे फील थिए पियो ॿी ॻाल्हि त म्यूज़िक जे पावर जी ॻाल्हि हले पई त वाक़ई में म्यूज़िक जो एतिरो पावर हूंदो आहे जो असां हिते सभु वेठा हुआसीं ऐं जॾहिं दिलि दिलि पाकिस्तान असां वटि सिंगर्स गुनगुनाइनि पिया ॻाइनि पिया त असां सभु दिलि दिलि पाकिस्तान जा पाकिस्तान ऐं ॾाढो ख़ूबसूरती सां इंजॉय करे रहिया हुआसीं हर स्कूल में हर इंस्टीट्यूट में हर जॻह ते तव्हां ॾाढो ख़ूबसूरती सां इंजॉय करे रहिया हूंदव अॼु जो ॾींहुं पर हा अॼु जेको ॾींहुं आहे पर्टिकुलर अॼु जे ॾींहं ते ई तव्हां इंजॉय करे हुन ॻाल्हि खे सभु हर शइ खे छॾे ॾियो इहा शइ सूटेबल कोन्हे का सर लगाई साहिब जी तरफ़ अॻियां वधंदासीं ऐं मां ॻाल्हि करणु चाहिए पई त आर्टिस्ट जेके आहिनि उन्हनि जो डिफरेंट डिफरेंट जॻहियुनि ते अॼु जे ॾींहं ते परफॉर्मेंस आहे त कीअं एक्साइटमेंट हूंदी आहे को ख़ासि ॾींहुं आहे ऐं वञिणो आहे छा सम्झो कीअं मतिलबु हिकिड़ो जोश हूंदो आहे जज़्बो हूंदो आहे ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी आहे ऐं असांजे लाइ आर्टिस्ट जे लाइ हिकिड़ी फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे जीअं तनवीर सिद्दीकी सवेल ॿुधायो त राति 3 बजे ताईं फंक्शन्स हलिया पिए ऐं हैदराबाद जे मुख़्तलिफ़ जॻहुनि ते फंक्शन्स हुआ उते आर्टिस्टनि परफॉर्म कयो पिए त हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं इहो असांजो हिकिड़ो जज़्बो आहे ऐं असांजो फ़र्ज़ु बि आहे आर्टिस्ट जो जेको सिंगर हुजे उहो सिंगिंग करे ऐं ख़ासि तौर ते या जेको कॉमेडियन हुजे आर्टिस्ट उहो थोरो कॉमेडी करे कुझु स्टिक्स वग़ैरह स्किट्स ॿुधाए त असांजी क़ौम खे ज़ाहिर आहे क़ौम असांजी ॾिसो न केतिरियुनि मुश्किलातुनि में आहे हालात ॾिसो कहिड़ा आहिनि असांजे हिन मुल्क जा हिन वक़्तु त आर्टिस्ट जो फ़र्ज़ु आहे त पंहिंजी हीअ सवल ॻाल्हि निकिती त स्कूलनि में हीअं जेके टीचर्स जेके ऐं उन्हनि जी मुखालफ़त पई थिए हाणे ॾिसो न इहे सर माफ़ कजो तव्हांजी ॻाल्हि कटियो हुया पर छा आहे त प्रोग्राम बि असांजो ॾाढो लिमिटेड आहे ऐं आऊं त स्पेशली प्रोग्राम जे दौरान ई असांजे डायरेक्टर साहिब खे रिक्वेस्ट कंदमि त सर जिन खे असां ॿीहर ज़रूरु घुराईंदासीं हिन अङण ते त जीअं असां इन्हनि बेसिक जेके असांजे इशूज़ आहिनि चवण मक़सदु इहो आहे त असांजे ॿार खे आर्ट सां दिलचस्पी वठणु घुरिजे मुख़्तलिफ़ रुॻो म्यूज़िक न पर एक्टिंग जो शोबो बि हुजे डायरेक्शन जो शोबो बि हुजे इहे सभु शयूं सिंगिंग ज़ाहिर हाणे स्टार्ट थी वियो आहे त इहो सुठी हिकिड़ो बिल्कुलु बिल्कुलु ऐं असां सिद्दीकी साहिब जिन खां पुछंदासीं अगरि जॾहिं फ्लैग जी ॻाल्हि थींदी आहे पंहिंजे नेशनल एंथम जी ॻाल्हि थींदी आहे त इन जे पोयां हिकिड़ो पर्टिकुलर पाण रीज़न त ज़रूरु आहे न ऐं जेकॾहिं पाण फ्लैग जी ॻाल्हि कयूं था त मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त रेड जेको पाण वटि ग्रीन जेको साइड आहे उहो मेजॉरिटी ऐं वरी पोइ वाइट माइनॉरिटी जी साइन आहे वरी तारो चंड तारो जॾहिं उनजी निशानी आहे त पोइ चमकंदड़ ऐं अॻभरो थियण जी हिकिड़ी निशानी आहे त पोइ दुआ कयूं था त असांजो जेको मुल्क आहे उहो रोशन थिए असां तरक्कियूं कंदा हलूं जी आप किस तरह से ये पूरा जो है इसको समराइज करके हमें बताएंगे देखिए जब तहरीक पाकिस्तान चल रही थी तो उस वक्त खिलाफत उस्मानिया जो थी ना वो उरूज पर थी और उनका जो फ्लैग था ना वो रेड कलर का था उसके बीच में स्टार था रेड कलर का था अब चूंकि वो हम लोग उनसे मुतासिर थे खिलाफत उस्मानिया से तो जब मुस्लिम लीग बनी तो हमने उस रेड कलर को जो है वो ग्रीन कर दिया और उसका स्टार जो था वो ऐसे रखा तो मुस्लिम लीग का फ्लैग जो ग्रीन हो गया सही फिर जब पाकिस्तान बनने लगा तो फिर फ्लैग की हमें भी अपनी जरूरत थी तो हमने क्या किया कि इसमें एक स्ट्रिप पट्टी व्हाइट कलर की दे दी वो हो गई अकलियतों के लिए माइनॉरिटीज के लिए और ये ग्रीन वाला हिस्सा हो गया हमारे लिए तो आज हमारा जो फ्लैग है वो बेसिकली चला है खिलाफत उस्मानिया से मुस्लिम लीग और फिर उसको एडवांस किया गया ऑफिशियली इसको जो है सबसे पहले लियाकत अली खान ने सिंध असेंबली के अंदर जो है वो उसको लहराया था ठीक उसकी वीडियो भी मौजूद है तो आज हमारा जो फ्लैग है ज़ाहिर है ये एक कौमी निशान होता है कि आप जहां भी जाएं तो अगर आपके हाथ में फ्लैग है तो आप अपने मुल्क को रिप्रेजेंट करते हैं फ्लैग के जरिए उसके बाद जो आज हमारा नेशनल एंथम है कौमी तराना इसकी भी एक जबरदस्त हिस्ट्री है और इसको अगर हम देखें तो आज का जो मौजूदा जो तराना हमारे पास है ना ये 772 तरानों को रिजेक्ट करके जो है वो ये आज हम सुनते हैं इसको और पहले इसकी धुन बनी ए.बी. छांगला साहब ने इसकी धुन बनाई और फिर उसके बाद हफीज जालंधरी साहब ने जो है ना इस पर अशार जो है वो फिट किए
इसके साथ साथ जो सिन्फ है इसकी, जैसे रुबाई है या और चीज, मुखम्मस जो सिन्फ यानी 5 अशार के साथ है, जो बहुत कम ऐसा होता है कि शायरी के अंदर, लेकिन इस खूबसूरती से उन्होंने हफीज जालंधरी साहब ने जो है ना इस पर अशार को फिट किया है। जी बिल्कुल। और फिर हम देखते हैं कि अगर इसकी ड्यूरेशन देखते हैं तो 1 मिनट 20 सेकंड इसकी ड्यूरेशन है, और इसमें अगर इंस्ट्रूमेंट को देखते हैं तो 38 इसमें साज जो है बजे, और कहते हैं इसमें 50 से ज्यादा सिंगर्स ने जो है ना वो उसमें पार्टिसिपेट किया है। और सबसे पहले ये तराना जो है 1954 से रेडियो से जो है रिले हुआ, नशर हुआ सबसे पहले 1954 में। और आज ये जो हमारा तराना है इसको अगर हम गौर से देखें तो इस बाकी दुनिया में और भी तराने, लेकिन जो दुनिया के टॉप 5 जो नेशनल एंथम है, हमारा नेशनल एंथम उनमें काउंट होते हैं। सही सही, बेहतरीन बेहतरीन है। छोटी सी चीज मैं भी, यस प्लीज प्लीज। वो ये कि बहुत सारे लोगों को नहीं पता, स्पेशली यूथ को भी और इस वक्त जो लोग हैं, कि हमारा ये जो नेशनल एंथम है ये पूरा का पूरा फारसी ज़बान में है, सिर्फ इसमें एक लफ्ज़ है उर्दू का, वो है सिर्फ का। तो मोस्टली जो है वो स्टूडेंट्स को भी नहीं मालूम कि ये, हम सब समझते हैं कि ये हमारी कौमी ज़बान में है उर्दू में, लेकिन ये पूरा पर्शियन में सिर्फ एक लफ्ज़ का है जो कि उर्दू का है। तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। ऐं नंढपण खां हर ॿार खे जेको आहे असेंबली में नेशनल एंथम पढ़ायो वेंदो आहे, त उनजे बारे में ॿुधायो बि वञे थोरो। हिस्ट्री खे जेकर पाण वरजाईंदा ईंदासीं त इहा ॻाल्हि असां वटि इलाही मयार रखे थी, माना रखे थी, सिर्फ़ु असां वटि न दुनिया जे अंदरि बि। सो टेबलोस परफॉर्मेंस हर शइ पंहिंजी जॻह ते, पर घणो करे इन्हनि शयुनि खे बि इंक्लूड करिणो आहे, ऐड करिणो आहे असांखे। जी यासिन नदीम साहब खां असां पुछंदासीं, अॼु जो ॾींहुं हूअं स्कूल टाइम एंड कॉलेज एंड यूनिवर्सिटी, तव्हांजो त वरी माशाल्लाह सां स्पोर्ट्स की दुनिया से ताल्लुक़ है, तो मैं पूछना चाह रही थी कि मखसूस जो दिन हम सेलिब्रेट करते हैं आपके लिए कैसे होते हैं वो दिन? तमाम वैसी गवर्नमेंट की तरफ से भी तमाम जो निजी तालीमी इदारे हैं, जो गवर्नमेंट के इदारे हैं, उनमें जो है जश्न आज़ादी बड़े जोश व खरोश से जो वो सेलिब्रेट किया जा रहा है। और तो ऐसे ही हमारा भी यही होता है कि अपने कॉलेज जाते हैं, फिर फ्लैग होस्टिंग होती है, टैबलोज होते हैं, तकरीरी मुकाबले होते हैं, और कुछ मोटिवेशनल स्पीचेस भी होती हैं बच्चों के लिए ना, और कि भाई पाकिस्तान कैसे बना, उनमें किन किन लोगों ने किरदार अदा किया, क्या वजूहात थी कि ये सारा सिनेरियो क्रिएट हुआ। जो इन्होंने कहा ना कि कायदे आज़म की दूरअंदेशी, तो बिल्कुल ऐसे ही था उस टाइम पर जो कायदे आज़म साहब ने सोचा तो ये पाकिस्तान माज़ वजूद में आया, और आज हम जो खुली फिजा में सांस ले रहे हैं। हाँ बिल्कुल बिल्कुल। थोड़ा मैं स्पोर्ट्स का भी ऐड कर दूं जी प्लीज, व्हाई नॉट। टाइम कम है। असल में 30 जो है अगस्त से जो है एशिया कप जो है कदाफी स्टेडियम लाहौर, वहाँ पे ओपनिंग सेरेमनी है, और उसमें जो है वो 4-5 मैचेस पाकिस्तान में, बाकी श्रीलंका में, फिर उसके अलावा पाकिस्तान में बड़ा कुछ हो रहा है स्पोर्ट्स के हवाले से, क्रिकेट के हवाले से। एक ये फिर अंडर 40 वर्ल्ड कप हो रहा है कराची के अंदर, पूरी दुनिया के मुल्क आ रहे हैं वहाँ पर। सही, सही। उसके अलावा सिंध प्रीमियर लीग, उसकी कल साइनिंग सेरेमनी थी सक्खर पैट्रियट की, ठीक है ना, वो हमारा सिंध से ताल्लुक है तो इससे बड़ी अहम थी। तो वहाँ पर राना खालिद साहब है, उन्होंने मुझे बताया कि बिलाल सिंधु साहब हैं तो गुजरांवाला के, उन्होंने उसको जो है वो ऑन किया है, और फिर मजीद इंशाल्लाह नेक्स्ट प्रोग्राम में। हाँ हाँ बिल्कुल बिल्कुल, सिंध प्रीमियर लीग जी ॻाल्हि पाण कंदासीं नेक्स्ट प्रोग्राम में। ऐं ओपनिंग थी चुकी आहे, इहा बि हिकिड़ी 18 सितंबर से स्टार्ट है सिंध। वाह जी ज़बरदस्त ज़बरदस्त। असां वधंदासीं हाणे ब्रेक जी तरफ़, नंढो ब्रेक आहे, सो व्यूअर्स तव्हां काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में राण। सभी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। ए वतन प्यारे वतन, पाक वतन, साफ़ वतन, जॾहिं इहा लाइन आउं ॿुधंदी आहियां त मां सम्झंदी आहियां त इंडिविजुअली असां सभिनीनि ते इंडिविजुअल रोल बि त आहे न, असांजो मख़सूस पंहिंजो किरदार बि त आहे न। असां पंहिंजे घर खे साफ़ रखणु पसंदि कंदा आहियूं, जंहिं जॻह ते असां मौजूदु हूंदा आहियूं उहा जॻह असांखे सुठी खपंदी आहे, पर जॾहिं असां गेट खोले घर खां ॿाहिरि निकिरंदा आहियूं त पोइ माना असांजो को वास्तो ई कोन हूंदो आहे पंहिंजी घिटी सां, पंहिंजे पाड़े सां। ऐं गंदगी फैलाइण में पंहिंजो इंडिविजुअली असांजो केतिरो किरदारु आहे। तव्हां अॼुकल्ह जे दौर में ॾिसो हर शइ काउंट थिए थी, तव्हां केतिरा क़दम हलो था, तव्हां ऐप डाउनलोड करे वठो, तव्हां पंहिंजा क़दम ॻणियो त तव्हां केतिरा क़दम अॼु ॾींहं में हलिया आहियो। ऐं तव्हांखे जेकर तव्हां डॉक्टर सां कनेक्टेड हूंदा, चेकअप कंहिं बि रीज़न जे करे वेंदा हूंदा त थी सघे त तव्हांखे डॉक्टर बि
सजेस्ट कंदा हुजनि तव्हां ऐप डाउनलोड करे छॾियो इन खां पोइ तव्हांखे हेतिरो हलणो आहे ऐं पोइ तव्हां काउंट कयो त वाक़ई तव्हां एतिरा क़दम हलो था त चवण जो जेको मक़सदु आहे त असां हर शइ खे ॾाढो प्रॉपर तरीक़े सां हलाइणु चाहींदा आहियूं पर पोइ बि असां पंहिंजी जेका ज़िमेदारी आहे उहा पंहिंजे मथां लागू सम्झंदा ई कोन आहियूं त असांजे मथां बि आहे त ए वतन प्यारे वतन पाक वतन साफ़ वतन त उनखे ओड़े तरीक़े सां असांखे ई रखिणो आहे पंहिंजे पाड़े खे ख़ूबसूरत असांखे ई रखिणो आहे हर शइ खे ख़ूबसूरत असांखे ई रखिणो आहे अॻियां वधंदासीं प्रोग्राम जी तरफ़ ऐं जी असां वटि तनवीर सिद्दीकी साहब मौजूदु आहिनि उन्हनि खां मां पुछंदसि सर ऐसा है इंडिविजुअल रोल तो बिल्कुल है, इंडिविजुअल रोल है और मैं पहले भी कह चुका हूँ अपनी बात में कि हर शख्स अपनी जिम्मेदारियां पूरी करे लेकिन टीचर्स पे जो है ना क्योंकि टीचर जो होते मरीना हैं, सुन रही हैं उन पर ज्यादा जिम्मेदारी है क्योंकि वही मोटिवेट करते हैं उनको इल्म ज्यादा होता है। अरस्तु का कौल है कि 1000 किताबें पढ़ने से बेहतर एक कॉम्पिटेंट टीचर यानी कि आप जितना पढ़ें वो तो ठीक है लेकिन अगर आप एक कॉम्पिटेंट तो टीचर्स की जो है ना जिम्मेदारी ज्यादा है कि वो ब्रेन को बनाए मुआशरे को बनाए लोगों को बताएं कि क्या है माशरा है क्या हम किस तरफ जा रहे हैं क्या हम थे क्या हमारे असलाफ जो थे हमारे फॉर फादर्स क्या थे आज हम क्या हैं और हम चाहें तो रेवोल्यूशन जो है ना दुनिया में जितने भी रेवोल्यूशन आए ना उनके पीछे देखेंगे तो टीचर्स ही हैं। आज भी अगर हम चाहें तो इनकलाब ला सकते हैं ये जिम्मेदारी है टीचर क्यों कि मेरा ऐसा मानना है कि टीचर जो है वो बनता नहीं है अल्लाह की तरफ से आता है। सही सही पहले मौलम दुनिया के अंदर हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थे तो हम ये कहते हैं कि टीचर जो होगा ना जिस फील्ड में जो आएगा ना वो ये सोच ले कि वो बनाया नहीं गया बल्कि कुदरती तौर पर उसको भेजा गया। हर इंसान जो किरदार हुंदो आहे अल्लाह पाक तव्हांखे कंहिं न कंहिं कम जे लाइ मुंतखिब कयो हूंदो आहे पोइ असां वटि डिफरेंट पर्पज़िस थी वेंदा आहिनि त कंहिंजे करे असां कंहिं फील्ड में वञूं पिया त टीचर्स जे लाइ चयो वेंदो आहे त तव्हां जेको आहे सो इन मफ़ादनि खां जेकर हटी वञो त पोइ तव्हां ॼाणे वठंदो त तव्हां केतिरा मोतबर ऐं केतिरा अज़ीम आहियो। सो जी असां वटि टीचर त मरीना हिन वक़्तु मौजूदु आहिनि टीचिंग जी फील्ड सां वाबस्तगी आहे संदन पर जेतिरा बि उस्ताद मोहतरमीन ॿुधनि पिया त असां सभिनी जे मथां इहा ज़िमेदारी लागू आहे जेकर तव्हां उस्ताद आहियो त तव्हांजे मथां इहा ज़िमेदारी लागू आहे त तव्हां पंहिंजी ज़िमेदारी खे सम्झो ई सुहिणे नमूने सां अदा करण जी कोशिश ज़रूर कयो। जी मरीना आपसे हम मैसेज लेंगे इन द एंड आप क्या कहना चाहेंगी क्या मैसेज होगा आपका? मैं ये मैसेज देना चाहूँगी बीइंग अ टीचर बीइंग अ ह्यूमन बीइंग पाकिस्तानी हमारे मुल्क को तरक्की की बहुत ज़्यादा ज़रूरत है। मैं ये कहूँगी कि हमारा जो एक ट्रेंड बन चुका है यंग जनरेशन का डिपेंडेंट होने का हमें मुल्क की तरह इंडिपेंडेंट होने की अब ज़रूरत है अपने कदमों पे खुद खड़े हों अब्बू का बिजनेस और ये वाली नौकरी और फलाने की सिफारिश मिल जाए तो हमें कुछ इस तरह मिल जाए अब उन चीज़ों से बाहर निकलें। हम खुद माशाल्लाह इतने टैलेंटेड हैं हमारे अंदर इतना करेज है कि हम खुद बहुत कुछ कर सकते हैं हम स्किलफुल हों स्किल सीखें। बहुत सारे हमारे जो यंगस्टर्स हैं ना वो मफलूज हो चुके हैं मोबाइल एंड गैजेट्स एंड ऑल दैट उससे बाहर निकले अगर उसमें भी रहना है तो उसमें बहुत सारी चीजें करने के लिए ना हाँ पॉजिटिव व्यूज भाई ॾाढो सुठो मरीना जो मैसेज आहे पॉजिटिव तव्हांजो मैसेज थैंक यू सो मच बिल्कुल थैंक्स टू वुड बी हियर तव्हांजी मौजूदगी असांजे प्रोग्राम जे लाइ ॾाढी सुठी रही जी असां वटि मौजूद आहिनि वकार दानिश ऐं वकार दानिश खां बि इन शॉर्ट असां मैसेज वठंदासीं इन शॉर्ट आप क्या मैसेज देंगे? बिल्कुल जी एक अरबी कहावत है कि वतन से मोहब्बत जो है वो ईमान का हिस्सा है। बेशक तो एक छोटी सी दुआ है अपने वतन के लिए कि खुदा करे कि मेरी अर्ज़ पाक पर उतरे वो फसल गुल जिसे अंदेश आए जवाल ना हो यहाँ जो फूल खिले वो खिला रहे बरसों और यहाँ से खिज़ा को भी गुजरने की मजाल ना हो। वाह जी वाह ज़बरदस्त ॾाढो ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज ऐं असां जी अॻियां वधंदासीं असां वटि मौजूद आहिनि प्रोफेसर तनवीर सिद्दीकी साहब असां अवां खां इन शॉर्ट मैसेज वठंदासीं। जी मेरा बस मैसेज यही है कि जो मुल्क के हालात हैं उस हालात के अंदर हमें मायूस नहीं होना चाहिए। बहुत सारी अपॉर्चुनिटीज़ हैं क्योंकि जैसे रात होती है उसके बाद दिन आता है तो इंशाअल्लाह ताला महंगाई भी है बहुत सारी चीज़ें हैं कोई ना कोई ऐसा मैं सोचता हूँ कि आएगा ज़रूर इंशाअल्लाह ताला जो नया सवेरा लेके आएगा इंशाअल्लाह ताला। कुछ लाइन्स तव्हां खां ॿुधणु चाहियूं पिया जी अगर ॿ टे लाइन्स थी वञनि त अञा वधीक एंडिंग ॾाढी ख़ूबसूरत ॾाढी प्यारी एंडिंग थींदी प्रोग्राम जी। मैं नेशनल एक सॉन्ग है वो सुना देता हूँ उसके 2 अशआर सुना देता हूँ। है वतन प्यारे वतन ए वतन प्यारे वतन पाक वतन ए मेरे प्यारे वतन
اے وطن پیارے وطن، تجھ سے ہے میری تمناؤں کی دنیا پر نور، عزم میرا کبھی میرے ارادے ہیں غیور، میری ہستی میں انا ہے میری مستی میں شعور، جاں فضا میرا تخیل ہے تو شیریں ہے سخن، اے میرے پیارے وطن، اے وطن پیارے وطن، میرا دل تیری محبت کا ہے جاں بخش دیار، میرا سینہ تیری حرمت کا ہے سنگین حصار، میرے محبوب وطن تجھ پہ اگر جاں ہو نثار، میں یہ سمجھوں گا ٹھکانے لگا سرمایہ تن، اے میرے پیارے وطن، اے وطن پیارے وطن۔ زبردست خوبصورت الائی خوبصورت تہاں جو آواز ہیں اسر ندیم صاحب جن کا اساں لاسٹ میسج ورندا سی جی سر آپ کا کیا میسج ہوگا ان دی اینڈ ان شارٹ؟ 65% یوتھ سے کے لیے ہے کہ آپ لوگ جو ہے وہ ایک تو پاکستان کے لیے جو بھی کرنا چاہتے ہیں اس کے سب سے پہلے اپنے اندر لگن پیدا کریں، پالنے کی لگن کہتے ہیں، جب تک آپ کے اندر لگن نہیں ہوگی تو آپ کچھ نہیں کر سکتے۔ کیٹو کی پہاڑی جو چڑھتے ہیں سب سے پہلے وہ ارادہ کرتے ہیں، لگن پیدا کرتے ہیں، تو اسی کو پہاڑی کو سر کرتے ہیں۔ واہ اپنے اندر لگن زبردست، بالکل انٹینشن ہوا جان کھپے، ॾाढो सुठो ॾाढो बहितरीन मैसेज। ऐं सर वहाँ खां मैसेज वठंदासीं इसरार लवाई साहब जिन खां असां मैसेज वठंदासीं, तव्हांजो छा मैसेज हूंदो? मैसेज इहो ई आहे त अॼु जे ॾींहं जे हवाले सां त सवल ॻाल्हि थी त हर माण्हू खे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे, पंहिंजी ज़िम्मेवारी महसूसु करणु घुरिजे, पंहिंजी ज़िम्मेवारी अदा करणु घुरिजे। ऐं एड्यूकेशन मस्ट आहे, असां पंहिंजे नियाणियुनि खे एड्यूकेशन ॾियारी। आउं ख़ुदि बि टीचर रही चुको आहियां, मुंहिंजो वालिद साहिबु प्रोफेसर रही चुका आहिनि, उहा तमामु हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि कंदा हुआ मुंहिंजा वालिद साहिबु, त हर माण्हू चाहे थो, असां वटि हिते टीचर बि मजबूरी में थिए थो माण्हू, ॿी नौकरी नथी मिले त हलो टीचर थी वञूं, मास्तर थियूं, त हू चवंदा त हर माण्हू चाहे थो त मुंहिंजे ॿार खे सुठी तालीम मिले, पर को बि माण्हू सुठो टीचर नथो थियणु चाहे। त ऐं आख़िर में हिकिड़ो शेर आहे त तेरे माथे पे अगर सजदों के निशान हैं तो क्या हुआ, कोई ऐसा सजदा भी कर जो ज़मीन पे निशान छोड़ जाए। वाह ज़बरदस्त ज़बरदस्त खूबसूरत इलाही खूबसूरत तव्हां जो मैसेज। तव्हांजी महिरबानी प्रोग्राम में अचण जे लाइ, अवां जी महिरबानी प्रोग्राम में अचण जे लाइ, सिद्दीक़ साहब तव्हांजी महिरबानी, असांजे जेके सिंगर्स आहिनि उन्हनि जी महिरबानी प्रोग्राम में अचण जे लाइ। प्रोग्राम माशाल्लाह सां इलाही खूबसूरत अवां ताईं पहुतो ऐं कोशिशि कईसीं त प्रोग्राम में असां ख़ूबसूरती सां असां क़ौमी तराननि खे इंजॉय बि करे सघूं ऐं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे यूज़फुल बि हुजनि। सो यस जी, हाणे मोकिलण जो वक़्तु अची वियो आहे। व्यूअर्स इंशाअल्लाह सुभाणे वरी हाज़िर थींदासीं ईंदड़ प्रोग्राम में। नवां महिमान हूंदा, यकीनन नओं टॉपिक हूंदो ऐं प्रोग्राम में डाइवर्सिटी रखण जी बि कोशिशि कंदासीं। इन मूंखे ऐं मुंहिंजी समूरी टीम खे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआनि में रखंदो यादि। अल्लाह वाहिद।